नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हा त गुरु ऐं सतगुरु में कहिड़ो अंतर आहे? हा ॾिसो, गुरु त अॼुकल्ह दुनिया में ढेर आहिनि। जी। हिकु त जेका सत्संग आदि कंदा आहिनि या कीर्तन आदि ॿुधाईंदा आहिनि या ईअं ई तपस्या आदि कंदा आहिनि, उन्हनि खे बि माण्हू गुरु चईंदा। ॿियो छा चईंदा आहिनि, शादी कंदा आहियूं त पत्नी खे चईंदा आहिनि इहे ई तुंहिंजो गुरु थी। मारे करे, दारू पीए, कुछ भी करे, कूड़ ॻाल्हाए, कहिड़ा बि किना कर्म करे, लेकिन इहे ई तुंहिंजो गुरु थी। सही न? त बाबा परमात्मा असांखे चईंदा आहिनि कि ॾिसो, इहे शब्दनि जे कारण, इहे गुरु जो जेको अर्थ ॿुधाइनि था, हिन जे कारण कई माण्हुनि जो गुरु जे मथां विश्वास ई खत्म थी वियो। त जिस्मानी गुरु त ॾाढा आहिनि, मतलब अॼुकल्ह त अनेक तरीक़े जा गुरु आदि थी विया आहिनि। कोई छा थो ॿुधाए, कोई छा थो ॿुधाए, सभिनि जी अलॻि अलॻि मत थी वई आहे न। कोई चए थो इहो कूड़ो गुरु आहे, हिन जी न ॿुधो, ईअं थो ॿुधाए इहो कूड़ो गुरु आहे। ॿियो सभिनि जा हस्बैंड आदि अहिड़ा गुरु थी विया आहिनि। त परमात्मा बाप चईंदा आहिनि कि गुरु ऐं सतगुरु जो मतिलब, जीअं सतगुरु जे अॻियां लिखल ई आहे सत, त हिकु थींदो आहे सच्चो गुरु, बाक़ी थींदा आहिनि गुरु आदि जेका बि दुनिया में आहे। त परमात्मा खे, भगवान खे माण्हू सत्य बि चईंदा आहिनि। छो पाण खे अची करे सत्य ॿुधाईंदो आहे, सत्य जी राह ॾेखारींदो आहे। त अॼुकल्ह जेका बि गुरु आदि आहिनि उहे छा कंदा आहिनि, शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि या पंहिंजा जेको बि मत हूंदी अथनि हुनजे अनुसार पाण खे पंहिंजी पंहिंजी राय ॾींदा। हर हिक जे घर में जेको पति परमेश्वर गुरु जे रूप में वेठो आहे, उन्हनि खे पंहिंजी राय ॿुधाईंदो। त हुननि जे सतगुरु, परमात्मा सतगुरु जे हिसाब सां बाक़ी सभु त कूड़ा गुरु थी विया न, जिस्मानी गुरु थी विया। पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ॻाल्हियूं था ॿुधाइनि, पंहिंजे पंहिंजे मतिलब जी ॻाल्हियूं था ॿुधाइनि। त सतगुरु केरु हूंदो आहे, जेको सभिनि जे लाइ हिकु ई ॻाल्हि चए, सभिनि खे हिकु जहिड़ी राह ॿुधाए, सभिनि खे हिकु ई समझ ॾे। ऐं सभिनि खां वॾो सतगुरु सची सची ॻाल्हि पाण खे कहिड़ी ॿुधाईंदा आहिनि कि तव्हां केरु आहियो, तव्हां केरु आहियो। हा, तव्हां आत्मा आहियो न। अञा ताईं त पाण शरीर सम्झी वेठासीं, शरीर सम्झी वेठासीं त शारीरिक केॾे प्रकार जा गुरु आदि कयासीं पाण। त परमात्मा सतगुरु जेको आहे, परमात्मा जो हिकु नाम सतगुरु बि आहे। हुन ई सतगुरु खे माण्हू यादि कंदा आहिनि। छो हुनजे नाम जे अॻियां सत लिखल आहे, छो जो उहा असांखे अची करे सही ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि कि तव्हां आत्मा आहियो, तव्हांजो पीउ मां परमात्मा। तव्हां शरीर जे नाते अलॻि अलॻि संबंध में आहियो, लेकिन आत्मा जे नाते तव्हां सभु भाउ आहियो। ये जेतिरा बि दुनिया में शरीर जा गुरु आदि कयल अथव, ये तव्हांखे शरीर जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा। अर्थात शरीर खे सुखी कीअं रखो, शरीर खे हीअं करो, मतलब कहिड़ी बि ॻाल्हियूं ॿुधाईंदा, हुन सां तव्हांजो शरीर सुखी रहंदो। लेकिन दुखी केरु थो थिए, आत्मा। आत्मा खे सुख शांति ॾियण लाइ परमात्मा असांखे जागृति ॾींदो आहे कि तव्हांजी आत्मा खे सुख शांति कीअं मिले, त पंहिंजे पाण खे पहचानो। सतगुरु अची करे पाण खे सच्ची राह ॾेखारींदो आहे सुख शांति जी। बाबा चईंदा आहिनि कि सभिनि खां वॾो कूड़ ई आहे कि मां शरीर आं, आत्मा ते कोई लेप शेप नथो लॻे, मुंहिंजे शरीर ते थो लॻे। त ये कूड़ी ॻाल्हि थी वई न। अञा ताईं पाण खे माण्हू जेकी बि मत पिया ॾियनि, उहो कूड़ी मत पिया ॾियनि, जंहिंसां पंहिंजो शरीर सुखी रहे, शरीर सुठो रहे, शरीर ख़ुशि रहे। परमात्मा चईंदा आहिनि शरीर खे सम्झी करे, शरीर जेकी विनाशी चीज आहे, कूड़ी चीज आहे, अॼु आहे कल्ह न आहे,
कूड़ अर्थ आहे जेको सच न हुजे। हाँ त ये शरीर बि त अॼु आहे कल न हूंदो त ख़तम थी वियो न। हाँ त हिन करे सतगुरु खे सतगुरु छो चइबो आहे? छो जो उहो पाण खे सच जी राह ॾेखारींदो आहे, कीअं तव्हां सच्ची सच्ची सुख शांति में रही सघंदा आहियो। अच्छा ठीकु आहे? ठीक है दीदी। हाँ, थैंक यू। थैंक यू।